जी नाज़रीन, गंबड़ जे कॉलेज में नौजवाननि पारां सूफ़ी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जो ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। सूफ़ी मेले में मासी मोरां भोग चर्चा ॿुधाए वेठरनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾियो। फ़नकारनि फन जो मुज़ाहिरो करे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। वधीक तफ़सील धरती टीवी गंबड़ जे रिपोर्टर मुमताज़ मेमण जी हिन रिपोर्ट में। नौजवान पारां जेको आहे सूफ़ी मेलो जेको आहे उहो मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके फ़नकार आहिनि उन्हनि जेको आहे परफॉर्म कयो आहे। जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जो जेको सदर आहे अयाज़ लतीफ़ अली जो, उन बि हिते नौजवाननि खे ख़िताब कयो आहे। हिन सूफ़ी मेले में शरीक जेके महिमान आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं हिन प्रोग्राम में अची करे तव्हां कीअं एक्टिविटी सुठी आई, नौजवान आया आहिनि हिते, ॾाढो माहौल सुठो लॻो पियो, सिखनि पिया, इल्म जी ॻाल्हि हले पई, लतीफ़ जी अचे पई, शेख हयाज़ जी अचे पई, किताबनि जी ॻाल्हि हले पई। ऐं त इहा सुठो सौण आहे, छो जो हिते सिंध जे शहर शहर में माण्हुनि खे सिख्या जे लाइ हिकिड़ो मौक़ो मिले थो। ॾा आया, उहो ॻाल्हाया, लतीफ़ आया, उहो पढ़ियो, त इन सां चेंज ईंदी। माण्हू सच ऐं कूड़ खे सुञाणप जी पंहिंजी सघ रखंदा। गंबड़ खे तालीम जो, इल्म जो, तरक्कीअ जो रस्तो बनाइणो आहे, मंज़िल बनाइणी आहे। गंबड़ में टेक्निकल एजुकेशन हुजणु खपे, स्किल डेवलपमेंट हुअणु खपे। हितां जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जदीद दुनिया जा इल्म सिखनि। गंबड़ खे औरतुनि ऐं मर्दनि लाइ बराबरी वारो शहर हुअणु खपे। गंबड़ खे मुस्लमाननि ऐं हिंदुनि लाइ बराबरी वारो शहर हुअणु खपे। हिते असांजूं अक़लियतूं महफ़ूज़ हुअणु खपनि, हिते असांजूं न्याणियूं महफ़ूज़ हुअणु खपनि। हिते हिन नंढड़े शहर में हेॾो वॾो मेलो लॻाइण, जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि, IYC जी टीम जेका आहे, अहिड़ा प्रोग्राम करण जे लाइ वॾी दिलि खपे ऐं अहिड़ा प्रोग्राम अवेयरनेस था आणनि, आर्ट जी, कल्चर जी, लिटरेचर जी, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। सूफ़ी मेले में शरीक मुख़्तलिफ़ महिमाननि जी ॻाल्हियूं ॿुधे। टीम सां गॾु मुमताज़ मेमण, धरती टीवी न्यूज़, गंबड़।